नाज़रीन ख़बर आहे बख्शापुर वारे इलाइक़े में जो गांव सां शेयर कयूं था। बख्शापुर लॻ बडाणी वासी पुरियत हथियारबंदनि जे वर चढ़ी वियो। हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया। घर में रोज़ राड़ो मतल। मिलियल ॼाण मूजिबि बख्शापुर लॻ बडाणी वासी पुरियत शदन ख़ान भुट्टो खे गंडेर वारे इलाइक़े में नामालूम हथियारबंद मुबैना तौर अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। बडाणी मेयाणी थाणे जी हद गंडेर वारे इलाइक़े में बडाणी जे ॻोठ अकबर अली भुट्टो वासी 40 साला पुरियत शदन ख़ान भुट्टो के नामालूम हथियारबंद हथियारनि जे ज़ोर ते मुबैना अगवा करे कच्चे तरफ़ खणी फरार थी विया आहिनि। जॾहिं त मुगवी जे घर में रोज़ राड़ो मतल आहे। ओॾा राब्तो करण ते पुलिस ॿुधायो त वाक़े जो इतला मिलियो आहे। वधीक जांच करे रहिया आहियूं। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो GTN न्यूज़ बख्शापुर।